अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। याद करो त जॾहिं मूसा पंहिंजी क़ौम वारनि खे चयो त ए मुंहिंजी क़ौम, अल्लाह जेके कुझु अव्हां ते नेमतूं ऐं एहसान कया आहिनि इन खे यादि करियो। हुन तव्हां में नबी पैदा कया ऐं अव्हां खे बादशाह हाकिम बणाई, यानी आज़ाद ऐं ख़ुदि मुख्तियार कयाई, ऐं अव्हां खे उहो कुझु ॾिनाई जेको अॻु में जहान वारनि मां कंहिंखे बि न ॾिनो हुई, यानी बादशाही नबूवत ॾिनाई। ए मुंहिंजी क़ौम वारो, उन्हीअ मुक़दस ज़मीन में यानी शाम में अज़म ऐं हिम्मत सां दाख़िल थियो जेके अव्हां लाइ अल्लाह लिखी छॾियो आहे, ऐं मुक़ाबिले वक़्तु पुठि ॾेई न फिरी वञिजो, न त खसारे वारा नाकाम ऐं नामुराद थी मोटंदो। चवण लॻा, ए मूसा, बेशक उते त जबार ॾाढा ज़बरदस्त ताक़तवर माण्हू रहनि था, ऐं असीं उन ज़मीन में हरगिज़ न दाख़िल थींदासूं जेसीं उहे उतां निकिरी न वञनि। हा, जेकॾहिं उहे उतां निकिरी विया त पोइ असीं ज़रूर दाख़िल थींदासीं। उन्हनि ॾिॾंदड़नि मां ॿ माण्हू अहिड़ा हुआ जिन खे अल्लाह पंहिंजी नेमत सां नवाज़ियो हो। उहे बुज़दिल ऐं बेहिमतनि खे चवण लॻा त उन्हनि ते दरवाज़े मां अंदरि खाही पियो, पोइ जेकॾहिं हिम्मत करे उन दरवाज़े मां दाख़िल थी वियो त तव्हां ज़रूर गालिब थींदो, ऐं अल्लाह ते भरोसो रखो जेकॾहिं मोमिन आहियो। उहे ॿ शख़्स यूश बिन नून ऐं कालिब बिन यौफना हुआ, पर वरी बि हुननि चयो त ए मूसा, असां उन ज़मीन में मोर यानी असुल दाख़िल न कंदासूं जेसीं ताईं उहे उते आहिनि। तूं ॼाण, तुंहिंजो रब ॼाणे, तूं ऐं तुंहिंजो रब ॿई वञो ऐं वञी विढ़ो, असां त हिते ई वेठा आहियूं। उहो ॿुधी मूसा पंहिंजे रब खे ॿुधाईंदे चयो, ए मुंहिंजा रब, बेशक मुंहिंजो पाण ऐं पंहिंजे भाउ खां सवाइ ॿियनि ते वस नथो हले, तंहिं करे तूं असां ऐं उन्हीअ नाफ़रमान क़ौम जे विच में जुदाई यानी आख़िरी फ़ैसिलो करे छॾ। तंहिं ते अल्लाह ताला फरमायो त पोइ बेशक उहो मुल्क बैतुल मुक़द्दस 40 सालनि ताईं उन्हनि ते हराम आहे। उहे उते ई ज़मीन थिए जे बरपट में वीरान परेशान रुलंदा रहंदा ऐं थाबा खाईंदा वतंदा। ए मूसा, पोइ तूं उन्हनि फासिकनि नाफ़रमाननि जी क़ौम ते हरगिज़ अफ़सोस ऐं दुख न कजाईं।